यादगिरियों संभाल कम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया जी मेज़बान रूबी अली प्रोग्राम यादगिरियों से गॾु उम्मीद कयां थी तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, मज़े में हूंदो, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हांजे लाइ दुआ कंदा आहियूं, तव्हां बि असांजे लाइ दुआ कंदा कयो त असां प्रोग्राम यादगिरियूं बहितर खां बहितर तव्हांजे साम्हूं पेश करे सघूं। असां हर वीक कंहिं न कंहिं सेलिब्रिटी जे घर वेंदा आहियूं, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, उन्हनि जे लाइफ स्टाइल जे बाबति तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु असां मौजूदु आहियूं कराची सिटी में, असांजा तमामु बहितरीनु शाइर, तमामु बहितरीनु राइटर ऐं तमामु बहितरीनु टीवी होस्ट, जिन खां असां घणो कुझु सिखियो आहे ऐं हमेशह सिखण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु असां वञी रहिया आहियूं बख़्शण महराणवी जे घर, हलूं था हुननि जे घर ऐं कंदासीं हुननि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं। फाइनली व्यूअर्स, असां पहुची विया आहियूं बख़्शण महराणवी साहिब जे दरवाज़े ते। थैंक यू सर, थैंक यू। वॾी महिरबानी। सर तव्हांखे डिस्टर्ब त कोन कयो? न का ॻाल्हि ई कान्हे का, तव्हांखे जीअं में जायूं भली कार चऊं था। सर भली तव्हां भली असांजा सीनियर आहियो ऐं व्यूअर्स चाहिनि पिया त असां तव्हांजो प्रोग्राम कयूं यादगिरियूं, सो असांजी ख़ुशनसीबी आहे, ख़ासि तौर ते मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। मूं तव्हांजी होस्टिंग इलाही ॾिठी आहे, तव्हां खां सिखण जी कोशिशि कई आहे, सिखी त कोन सघिया आहियूं छो जो माशाल्लाह सर तव्हां वटि ज़ख़ीरो आहे लफ़्ज़नि जो ऐं इलाही ख़ूबसूरत लफ़्ज़ हूंदा आहिनि तव्हांजा। सर प्रोग्राम यादगिरियूं ॾिसंदा आहियो? बाक़ाइदे ज़बरदस्त। कीअं लॻंदो आहे? यादगिरियूं संभाल कमु ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कमु ईंदई। मुंहिंजे दोस्त अयाज़ गुल जूं सिटूं आहिनि जी, ॾाढो सुठो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि जी पूरी ज़िंदगी जो हिकिड़ो प्रोफाइल तव्हां रिकॉर्ड करियो था ऐं जेके उन्हनि खे चाहींदड़ आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि ताईं उन्हनि जे ज़ाती ज़िंदगी जो कीअं आहिनि, उन्हनि जो लाइफ स्टाइल कहिड़ो आहे, उहो पहुचे थो। ऐं उनखां अलावा जेका अहम ॻाल्हि इहा आहे त तव्हां यानी इहे जेके बि फाइन आर्ट जे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे जो हिकिड़े क़िस्म जो रिकॉर्ड ऐं दस्तावेज़ उनजो जेको आहे महफ़ूज़ थी थो वञे वीडियो जी सूरत में, हिकिड़ी तारीख़ सहेड़जी थी वञे, इहो कमु भलो आहे। छो सर आर्टिस्टनि खे ईअं हुयो त कोई यादि ई न पियो करे, बसि स्टूडियो में घुराइजे पियो, उन्हनि जो प्रोग्राम कजे पियो, बसि पंहिंजे मुंहिंजे ख़्याल में उन टाइमिंग खे पूरो कजे पियो। पोइ असांजी टीम असां सभु गॾिजी हिकिड़ो आइडिया दिली तौर ते आयो त न हिकिड़े अहिड़े टाइप जो प्रोग्राम हुजे जंहिंमें आर्टिस्ट खे वञी सुञाणे था सघूं। ऐं मुंहिंजी ख़ासि पंहिंजी दिलि हूंदी आहे त मां उनखे वञी सुञाणा, मां पाण हिकिड़ो व्यूअर आहियां, मां ई इहा सोच आंदी त हाणे ॾिसूं था त ही आर्टिस्ट कीअं आहे। मां अगरि अहिड़ी आहियां, मां ई सोचां थी, मुंहिंजो लाइफ स्टाइल इहा आहे, मूंखे ई ॾुख आहिनि त छा ॿियनि खे बि आहिनि, त इन जे करे ही हिकिड़ो आइडिया अची वियो ई अल्हम्दुलिल्लाह। अॼु मां तव्हां सां गॾु आहियां। तव्हांजी सॼी टीम जी महिनत क़ाबिल तारीफ़ आहे। सर प्रोग्राम अगरि ॾिसंदा हूंदव त असां शुरू खां शुरू कंदा आहियूं, असां नंढपण में वेंदा आहियूं, पैदाइश में वेंदा आहियूं। तव्हांजी बेसिकली पैदाइश कहिड़े शहर जी आहे, कहिड़े सिटी जी आहे? बुनियादी आउं सांगड़ ज़िले जो तालके सिंजोरे में हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे, मुंहिंजे वालिद साहिब जे नाले सां, अल्लाह से मग़फ़िरत फरमाए, शहीद फ़क़ीर मोहम्मद रहीम महर। असीं ज़ात जा महर आहियूं, बाय कास्ट। अलफ़ुकरा जे नाले सां, फ़क़ीराबाद जे नाले सां ॻोठु अॼु बि आहे। ऐं असां जॾहिं बि कराची मां हितां खां वक़्तु मिलंदो आहे भॼी वेंदो आहियां पंहिंजे ॻोठु सिंजोरे जे भरिसां ई आहे। ऐं उतां जे ई प्राइमरी स्कूल में आउं पढ़ियुसि, इहा ई पटी ऐं स्लेट खणी अलफ़म बेबला। सो ऐं जॾहिं बि ईद ते या कंहिं बि मौक़े ते वेंदो आहियां त आउं पंहिंजे स्कूल में ज़रूरु वेंदो आहियां, उन्हनि ॿारनि सां उन्हनि सां वेही कचहरी कंदो आहियां, उन्हनि खे पढ़ाईंदो आहियां। सो उहो नंढिड़ो शहर स्कूल जा उहे साथी अॼु बि आहिनि जिन सां गॾु पोइ हाई स्कूल जेको आहे सो आहे झोल शहर आहे असांजे ॻोठ खां, तक़रीबन परे एतिरो त कोन्हे, झोल शहर वेझो आहे। उतां जे गवर्नमेंट हाई स्कूल झोल में मूं मैट्रिक उतां पास कई। ऐं ज़ाहिर आहे उन दौर जा मुंहिंजा दोस्त मिलंदा आहिनि, उन्हनि सां ख़ुशी थींदी आहे। कॾहिं कॾहिं आउं वेंदो आहियां, ऐं त अॼु बि उन्हनि सां झूपड़ा होटल ते वेही चांहि पीअंदो आहियां। उहे हैरान थींदा आहिनि, यार तूं सेलिब्रिटी थी वियो आहीं। ऐं चवंदा आहिनि सेलिब्रिटी विलेब्रिटी का शइ कान्हे का, जेका ख़ुशबू, जेका मोहबत, जेको प्यारु अव्हां सां वेही उन साॻी माहौल में मिले थो न, उन जहिड़ो को सुकून ई न आहे दुनिया में किथे। हा, सो पोइ उन्हनि सां कचहरी थींदी आहे, मिलंदा आहिनि। मुंहिंजो त हिकिड़ो दोस्त आहे, उनजो नालो आहे पंहिंजो अली बख़्श ख़ासि केली। उहो हमाली कंदो आहे। हमाली सम्झो था?
यानी उहो हिकिड़े यानी सेंटर ते कमु थो करे जिते ट्रकुनि में ॿोरा भरबा आहिनि। त हू हा ॿोरियूं खणंदो आहे, हा मज़दूरी कंदो आहे, पर ॾाढो सॻा। पोइ हिकिड़े ॾींहुं त आऊं वञी गाॾी परे बीहारे पैदल पैदल वियुसि उन सेंटर ते, ॿोरियूं खणे पियो, हेठि लही आयो, पगर में शल हुजे, त मां हिनखे पोयां वञी भाकुर पातोमांसि। उहो हैरान थी वियो त हीउ केरु आहे, जेसि ताईं ॾिसे त वरी जॾहिं हीअं आयो, मोटी आयो त मूंखे चई साईं तव्हां। मां वरी हुनखे भाकुर पाए प्यारु कयो, मां छा जो साईं अहिड़े पाण गॾु पढ़िया आहियूं, हिकिड़ी बेंच ते वेठा आहियूं, हलिया वियूं था, कचहरी वचहरी कयूं था। त उहो जंहिं पेढी ते कमु कंदो आहे उहो दीवान हुआ, उहे सभु निकिरी आया, सभु मिलिया हेॾां होॾां। मुंहिंजो यार मुंहिंजो क्लास फेलो आहे, हीअ मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, हिन सां गॾु मूं हिकिड़ी डेस्क ते वेही पढ़ियो आहे। सो इहे मोहबतूं आहिनि न, ऐं माण्हू पंहिंजे माज़ी खे न विसारे। जंहिं पंहिंजे माज़ी खे विसारे छॾियो, हुन पंहिंजे पाण खे विसारे छॾियो, हुन पंहिंजे पाण खे विसारे छॾियो, हुन पंहिंजे मुस्तक़बिल खे विसारे, सभु कुझु विसारे छॾियो, पंहिंजनि खे विसारे छॾियो। सर हुतां पोइ कॾहिं निकिता हुन ॻोठ मां, वरी किथे अचणु थियो, वरी फस्ट तव्हां किथे रहियो, स्ट्रगल कीअं, इहो सॼो पूरो किसो थी वञे। मां उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजे वालिद साहबु ज़मींदारी बि कंदा हुआ, पर पाण उन दौर जा बेबाक सहाफ़ी, ऐं 50s जे ज़माने में अल-फुक़रा अख़बार टे रोज़ा, यानी पहिरीं हफ़्तेवार निकिरंदी, पोइ वरी हफ़्ते में 2 ॾींहं निकिरंदी, हुनखे पोइ सरोज़ा अल-फुक़रा जो नालो ॾिनो वियो। उहो सांगड़ में असांजो अॼु बि उहा जॻह आहे। असीं 5 भाउर आहियूं, ऐं बाबा साईं खे 2 शादियूं हुयूं। पहिरें घर मां असीं 2 भाउर ऐं 2 भेणूं। सो मुंहिंजो वॾो भाउ, ऐं ॿिए घर मां मुंहिंजा 3 भाउर आहिनि, माशाअल्लाह हिकिड़ी भेण। त 5 भाउरनि मां बाबा साईं खे हमेशह मूंखे सॾींदो वेंदो, अख़बार में का शइ छपबी हुई त ॿुधाईंदो, पढ़ी ॿुधाए, ईअं उताक ते। त अहिड़े नमूने असां 5 मां मूंखे हुन चूंड कई त तव्हां हली अख़बार जे दफ़्तर में वियो, ऐं ॿियनि खे ज़मींदारी ऐं ॿियनि शयुनि में एडजस्ट कराए छॾियो हेॾां। त आउं ॾाढो ख़ुशि बि थियुसि भई शहर वञा पियो, ऐं प्लस में आउं हिकिड़े अख़बार जे दफ़्तर में। हिकिड़ी डिफरेंट फील्ड आहे, चेंज आहे, मतिलबु बाक़ी सभु कम त सभु कंदा पिया अचनि सालनि खां, इहो हिकिड़ो चेंज हुयो। त उते पोइ माहौल मूंखे मैसर थियो। मूं शुरूआति प्रूफ रीडिंग सां कई, माना ख़बरुनि जी प्रूफ रीडिंग कंदो, हुन खां पोइ आहिस्ते आहिस्ते ख़बरूं लिखणु सिखियुसि, मज़मून लिखणु सिखियुसि। अख़बार जे दफ़्तर में अचण जे करे उते इल्मी, अदबी, मुहक़िक़, दानिश्वर, ॾाहा, उन्हनि सां मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, उन्हनि सां उन्हनि जी सोबत में वेहणु उथणु, उनखां पोइ लाइब्रेरी में किताब पढ़णु, ईअं आउं अदब जी दुनिया तरफ़ हलियो आहे, सहाफ़त, अदब। ऐं मूं पहिरियों शाइरी में अल-फुक़रा में ई मुंहिंजो चौसिटो छपियो हो, जेको मूं लिखियो हो, ऐं हू मोहम्मद बख़्श मुंहिंजो नालो आहे, जेको शनाख़ती कार्ड। हा सर, ही हिकिड़ो आहे जो माण्हू सोचंदा आहिनि बख़्शण मेहरानवी, ही मेहरानवी ज़ात आहे, ही छा आहे, अॼु ताईं सभु कंफ्यूज़ आहिनि, मां पाण बि कंफ्यूज़ आहियां। मां ॿुधाईंदो हलां त घर में जीअं न पंहिंजो लाॾी का नाला रखंदा आहिनि, अम्मा जी जल अलाह जन्नत नसीब करे, मूंखे प्यार में बख़्शण कोठी, जीअं ढोलण मखण, ईअं मोहम्मद बख़्श मां बख़्शण कोठींदी ऐं प्यार सां सॾींदी अम्मा। त मूंखे अॼु बि इन नाले में पंहिंजे माउ जे ममता जी ख़ुशबू ऐं अहसासु थींदो आहे, मूंखे केरु बख़्शण कोठींदो आहे त उहो बख़्शण उतां। ऐं पोइ शाइरी जॾहिं शुरू कयमि त उन ज़माने में तख़ल्लुस रखण जो रवाजु अञा बि आहे, पर तॾहिं वधीक हूंदो आहे, मुख़्तलिफ़, को मसरूर, त को साईं आजिज़, त को कीअं, वरी के शहरनि जे नालनि पुठियां को हालाई, को सांगड़ाई, को ख़ैरपुरी, को हैदराबादी। त मूं चयो त आउं छो पाण खे शहरनि में विरायां, आउं त वादीअ महराण, हीअ जेका इंडस सिविलाइज़ेशन आहे, असांजे सदियुनि जी तहज़ीब आहे, उनजो माण्हू आहियां, इन करे आउं पाण खे मूं महराण बि सॾाइणु शुरू कयो। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। ऐं पोइ सर हैदराबाद में आयो, उते उन खां पोइ मूं ज़रई यूनिवर्सिटी टंडे जाम में, तंहिं ज़माने में हाणे इंटर बेस ते दाख़िला मिले थी, पर उन दौर में
मैट्रिक बेस ते दाख़िला मिलंदी ऐं इंटर उते ई कराईंदा हुआ। पोइ एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडेजाम में मूं दाख़िला वरिती। हालांकि उन दौर में इहा ख़बर न हुई त कैरियर काउंसलिंग जो ज़मानो ई न हुओ, उहो त हाणे आयो आहे। असांखे ख़बर ई न हूंदी केॾांहुं वञूं। पोइ मुंहिंजा दोस्त कुझु क्लास फेलो हुआ हाई स्कूल जा, हुन चयो यार ज़री यूनिवर्सिटी में असां बि दाख़िला था वठूं। मुंहिंजो था वठी था छॾियूं, आउं बि थो वठी छॾियां। ईअं उते दाख़िला थी वई हली। पोइ अकेली मूंखे ख़बर पई त न मां मुंहिंजी फील्ड बि आहे ऐं पोइ बि मूं सिंधी अदब में MA कई, मास्टर कई सिंधी यूनिवर्सिटी मां बाद में, पर उते बि मूं डिग्री वरिती ज़री यूनिवर्सिटी में। हाणे ज़री यूनिवर्सिटी टंडेजाम जे ज़माने में मूं शागिर्दनि जे प्रोग्राम शुरू कयो रेडियो तां, रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां। इहा ॻाल्हि आहे 1983 त शागिर्दनि जे प्रोग्राम में ऑडिशन न थींदी, माना शागिर्द आहे यूनिवर्सिटी जो आहे त उहो अचे भली हुन में हिसो वठे। मूंखे रेडियो बचपन खां ॿुधंदो हुउसि, मूंखे एॾो शौक़ु हूंदो हो त रेडियो में जेके ॻाल्हाइनि था कीअं था ॻाल्हाइनि, मां बि काश ईअं ॻाल्हायां। स्टूडियो हुनजा सॼा हिकिड़ा लवाज़मात। ईअं मां रेडियो सां मुंसलिक थियुसि 83 में। पोइ 1987 में बाक़ाइदे ऑडिशन ॾेई एज़ ए कंपेयर आउं हुन में दाख़िल थियुसि ऐं यादगार प्रोग्राम रहिया। मूंखे अॼु बि थर वारे पासे या लाड़ वेंदो आहियां या काछे या कंहिं ते त पुराणा रेडियो लिसनर मिलंदा आहिनि ऐं मूंखे हैरत आहे त मुंहिंजे आवाज़ मां ई सम्झी वेंदा आहिनि त तव्हां बख़्शण महिराण बि आहियो। ऐं उहे सुरही सांझ सुगंध उहे प्रोग्राम्स कंदासीं। शाम जो हिकिड़ो आउं प्रोग्राम कंदो हुउसि सुरही सांझ 7 खां वठी 8 वॻे ताईं कलाक लाइव। उहो यादगार प्रोग्राम। अॼु बि उन प्रोग्राम जा आशिक़ किथे मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं शाम जो जॾहिं छो त ही ॿियूं शयूं हुयूं ई न डिश एंटीना न VCR न इंटरनेट न मोबाइल, का शइ न हुई। सिर्फ़ु रेडियो हिकिड़ो मीडियम हो जेको परे ताईं फैलियो। ऐं सिर्फ़ु उते लफ़्ज़ बि अहिड़ा ॻाल्हाइबो, सोचे सम्झे ॻाल्हाइबो। जी हाणे असां कुझु बि ॻाल्हाए वेंदा आहियूं। अहिड़ो इदारो हो, आहे बल्कि अञा, जितां सची पुछो त असां उतां जे जेके असांजा सीनियर्स राइटर हुते, प्रोड्यूसर हुते, पेशकार हुते, कंपेयर अनाउंसर, हिकिड़ो अहिड़ो माहौल हो। सभु माना चूंड माण्हू हुते ईंदा हुआ जेके पंहिंजी इल्म में, क़ाबिलियत में, सलाहियत में माना बाक़ाइदा मुस्तनिद जेके उन्हनि माण्हुनि जी सोबत में वेही करे ऐं सची पुछो त मूं ॻाल्हाइणु सिखियो। रेडियो मूंखे इहो सेखारियो त लफ़्ज़ कीअं उचारबो आहे, लफ़्ज़ जी अहमियत, हैसियत ऐं हुरमत छा आहे, पोइ जुमिले में लहजो कीअं ठाहिबो आहे, ॾुख जे जुमिले खे कीअं ॻाल्हाइबो आहे, ख़ुशीअ जे जुमिले खे कीअं ॻाल्हाइबो आहे। पोइ रेडियो मूंखे तलफ़ुज़ सेखारियो, प्रोनाउंसिएशन जंहिंखे चवंदा, जंहिंखे उचार चवंदा, उहो रेडियो सेखारियो। अल्लाह मग़फ़िरत करे पाकिस्तान जो आउं चवां थो त वॾे वॾो ब्रॉडकास्टर साईं साले मोहम्मद शाह रेडियो ते हूंदो, फ़तेह ख़ान जी कचहरी कंदा ऐं पाण इल्म ऐं अदब जो वॾो ॼाणू माण्हू। ऐं कॾहिं कॾहिं ड्यूटी रूम में को लफ़्ज़ अहिड़ो हूंदो त उनजो उचार साईं खां वञी पुछंदुसि, साईं हिनखे कीअं उचारबो। हू ख़ुशि थींदो, चवंदो यार तोमें सिखण जी जेका तलब आहिनि बख़्शण यार तोखे वॾी कामयाबी ॾींदी, वॾी इज़त ॾियारी ॾींदी। सो अलहमदिल्ला हीउ जेको कुझु ॻाल्हाइणु आहे उहो रेडियो सेखारियो। पोइ अचूं था त लफ़्ज़ किथां आया ऐं लफ़्ज़नि जी बीहक, जुमिलनि जी जेका आहे अदायगी न, उहे उन्हनि खे तख़लीक़ करणु, क्रिएट करणु, उहो मुंहिंजो इल्मु अदब वारो जेको पासो आहे उन मूंखे उन में सपोर्ट कयो। ऐं शाइर, किताब पढ़ंदड़ ऐं लिखंदड़ जेको आहे सो उन मूंखे उन मां सपोर्ट कयो। ईअं पोइ वरी इहो सुवाल पुछंदो त स्टेज ते कीअं पहुतुसि। हा सर, बिल्कुलु पुछंदासीं स्टेज ते कीअं पहुतो, वरी स्टेज ते ज़री यूनिवर्सिटी माण्हुनि खे कीअं फेस कयो। ज़री यूनिवर्सिटी टंडेजाम जे जेके शागिर्दनि जा प्रोग्राम आहे माठपन, यानी एॾी हिकिड़ा त दोस्त न, वरी यंग यूथ, एॾी वोटिंग थींदी हुई जो माठ करे ग़लती जी गुंजाइश ई न आहे। मतिलबु आयो स्टेज ते जुमिला शुरू थी विया न। पोइ उते मूं जेका प्रैक्टिस कई उन्हनि जे नफ़्सियात खे सम्झी करे, उनजी कैफ़ियत खे, उनजे दिलनि जी ॻाल्हि खे सम्झी करे पोइ मूं छा कयो त लफ़्ज़नि जी चूंड आउं अहिड़ी कंदो हुउसि। ज़ाहिर आहे इहा उमिरि आहे जंहिंमें माण्हू खे नओं नींहुं लॻो, गरे ऐं ॻाल्हियूं करे,
त पोइ आउं मोहबत जूं ॻाल्हियूं कंदुसि, शाइरी अहिड़ी पढ़ंदुसि, पोइ आस्ते आस्ते माठ थी वेंदी। इन जेका प्रैक्टिस मूंखे पुख़्तो कयो स्टेज ते कंपेयरिंग करणु। मूंखे पंहिंजे सीनियर्स ॿुधाईंदा हुआ त कॉम्पेयर इज़ द बेस्ट ड्राइवर, कॉम्पेयर इज़ द बेस्ट सेलर आल्सो। कंपेयर ड्राइव थो करे तव्हांजे, यानी सम्झो त गाॾीअ में ऑडियंस जे सूरत में 50,000 ऑडियंस खे बि मूं कयो आहे। एक ATN जा शो कंदो हुउसि हाँ हाँ मूंखे बिल्कुल यादि आहे। बिल्कुल सर बिल्कुल वॾा शो आहे उहे ATN जे शो बड़ा शोज बिल्कुल सर। त तव्हांजे गाॾी में उहे वेठा आहिनि, हाणे ड्राइवर तव्हां आहियो, माइक तव्हां वटि आहे, तव्हां ड्राइव था करियो, उन्हनि खे कीअं था तव्हां मोल्ड करे हलायो। वाओ ठीकु आहे। ऐं सेलर इन सेंस में त तव्हां जेको बि परफॉर्मर आर्टिस्ट जंहिंखे पेश पिया करियो, उन्हनि लाइ माण्हुनि खे तव्हां मेंटली प्रिपेयर था करियो त मां तव्हांजे आॾो कहिड़ी शइ पेश करणु पियो वञा। बिल्कुल उन लाइ लफ़्ज़नि जी चूंड, शाइरी, उन जे बारे में मालूमात, उहो सॼी माण्हुनि खे जॾहिं आगाह कबी आहे त माण्हू तयारु थी वेंदा आहिनि उनखे ॾिसण लाइ, उन जे इंतज़ार में हूंदा आहिनि। ईअं पोइ हज़रत शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हर मेड़े ते उस मुबारक ते जेका वॾी में वॾी स्टेज आहे सिंध जी, उन ते कंपेयरिंग सर तव्हांखे लतीफ़ साईं जो अवार्ड बि मिलियल आहे। अल्हम्दुलिल्लाह शहबाज़ मूंखे बेटा हीउ वॾे में वॾो अवार्ड आहे मुंहिंजे लाइ। मां त ईअं चवंदो आहियां त इहो सिंध जो नोबल प्राइज़ आहे, शाह लतीफ़ अवार्ड। इहो जॾहिं मूंखे मिलियो हो न रूबी, स्टेज ते आउं आयो हुउसि त मुंहिंजे अखियुनि मां पाणी अची वियो। मां लतीफ़ साईं जो साम्हूं रोज़ो मुबारक हो, उन ॾांहुं निहारे ऐं मूं शुकराना बजा हूंदा त मूंखे ईअं सम्झो त मुंहिंजे सॼी ज़िंदगी जे सफ़र ऐं पोरे जो मान मिली वियो हुयो, मूंखे मर्तबो मिलियो। उन खां पोइ मूंखे जेको कलंदर लाल शहबाज़ जो अवार्ड मिलियो, कलंदर लाल शहबाज़ जे उस मुबारक ते बि आउं कंपेयरिंग कंदो आहियां उनजी स्टेज जी। सुभान अल्लाह, उहो मस्तु मस्तु आहे दुनिया। अच्छा, सिंध में ही ॿ कैफ़ियतुनि जूं वॾियूं दरगाहूं आहिनि। कलंदर ते जलाल आहे, यानी धमाल जलाल, ही माना कैफ़ियत जलाली। वरी जेकॾहिं लतीफ़ साईं ते ईंदो त हिते जमाल आहे, माठार आहे, खदाइफ़ आहे, मोहबत आहे। तंहिंजे करे मूंखे फ़क़ीर ॿुधाईंदो बाबा रमज़ अली त जॾहिं बि जलाल वटां थी अची त जमाल वटि ज़रूरु वेंदो कर। माना हू जेकॾहिं दीपक राग आहे त हेॾां मेघ मल्हार आहे, त ईअं तबियत थधी थी वई। सो अल्हम्दुलिल्लाह ॿिया बि खोड़ सारा अवार्ड मिलिया। प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिलियो मूंखे, तबक़ाए हुस्न कारकर्दगी, अल्हम्दुलिल्लाह। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। सर केतिरियूं किताबूं अॼु ताईं तव्हांजूं शाया थी चुकियूं? तो किताब मूं हूअं तरतीब ॾिना आहिनि, पर मुंहिंजो पंहिंजो तबज़ात शाइरीअ जो किताब इल्तिजा जे नाले सां ई छपियो आहे। इल्तिजा जे नाले सां। हा, जंहिंजी सर महूरत इल्तिजा इन जो छो नालो छो रखियो वियो इल्तिजा? हे शाइरी में इल्तिजा ई त आहे न, अर्ज़ी त आहे न। अच्छा सर हिकिड़ी ॻाल्हि ही कंटिन्यू ज़रूरु कंदमि। शाइरी चवंदा आहिनि न, शाइरी जॾहिं इंसानु स्टार्ट कंदो आहे त उन जो ज़रूरु इश्क मोहब्बत इन तरफ़ रुझान हूंदो आहे। इन में केतिरी सदाकत आहे? शाइरी बिल्कुलु हिकिड़ो कैफ़ियत ऐं एहसास जो नालो आहे, ऐं हिन में कोई शक न आहे त उहो जज़्बो, उहो एहसास तव्हांजे अंदरि में किथां थो अचे। हाणे सची ॻाल्हि ॿुधायां त मूं में शाइरीअ जो जेको एहसास आयो, उहो अलाह मग़फ़िरत करे जीजल अमड़ जे वञण खां पोइ न, मूं वटि ॿियो को हो ई न, या त लुड़का घोड़ा हुआ, पर उन सॼी कैफ़ियत खे मूं पोइ शाइरी में उथियो। मुंहिंजे हिकिड़े गज़ल जो बंदि आहे त बंदि कमरो ऐं तुंहिंजे फ़ोटूअ सां तुंहिंजूं ॻाल्हियूं ही अकेला आहे। सो माठ मिटी ऐं चौतरफ़ क़बरूं, रत छातियूं ऐं ही अकेला आहे, अहिड़े नमूने सां उतां शुरू थी शइ। मतिलबु मां जे विछोड़े खां पोइ कैफ़ियत हिकिड़ी अलॻि रंग ॾिनी। त उहो जेको माउ जो प्यारु ऐं उनजो जेको बाज, उन खां जॾहिं माण्हू महरूम थिए थो न, उनखे ख़बर आहे। ज़ाहिर आहे पोइ ज़िंदगी जे सफ़र में माण्हू में इहा हिकिड़ी फितरी ॻाल्हि आहे त हर माण्हू मोहबत उन कई आहे, उन में अची थी वञे। छाकाणि त ख़ुदि ख़ालिक मालिक पालणहार बि मोहबत कई आहे न, त उहे जेके अंसर आहिनि इंसान में बि उन रखिया आहिनि।
त उहो जेको शुरूआती दौर मिजाज़ जो ज़ाहिर आहे उहो बि मूं ते आयो ऐं पोइ शाइरी में जमालियात, हुस्न, इश्क, विछोड़ा इहे ज़रूरु मौज़ू आहिनि, पर पोइ वरी अॻिते हली जॾहिं माण्हू मोहबत, विछोड़ो, हिजर, फिराक ऐं इन दर्द जी कैफ़ियत खे सम्झे थो ऐं उनखे पंहिंजे मुशाहिदे में आणे थो न, त दर्द आशना थिए थो, ॾुखनि जी उनखे ख़बर पवे थी त ॾुखु थींदो छा आहे। पोइ उनजे यानी शऊर ऐं साञा जो दाइरो वसी थी थो वञे, पोइ धरती जा ॾुख बि उनखे महसूसु थियनि था, धरतीअ ते रहंदड़ माण्हुनि जा ॾुख बि महसूसु थियनि था। पोइ जिते हक़ तलफ़ी थिए थी उन हक़ तलफ़ीअ जे समूरे जेका कैफ़ियत आहे उहा बि शाइर ते असर अंदाज़ थिए थी। ऐं आउं त माना पखियुनि जे दर्द खे बि महसूसु कंदो आहियां, वण जे कपण, वण जे वढजण जे दर्द खे। मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो नज़्म आहे त टहनियूं, उर्दू में तर्जुमो थियल आहे उहो, त टहनियों के टूटने का गम दरख्तों से ज़्यादा परिंदों को होता है। यानी टारियुनि जे टुटण जो गम जेको आहे सो वण खां वधीक पखियुनि खे थींदो आहे, छाकाणि त पखियुनि खे उन सां वॾी निस्बत आहे, उनजे टारियुनि ते हू टिलनि था, ॿोलियूं ॿोलीनि था, आखेरा ठाहिनि था, उन में रहनि था, उन्हनि जा घर आहिनि वण। सो अहिड़े नमूने सां पोइ मुंहिंजी शाइरी में वरी कुझु ॿिया मौज़ू आया जंहिंमें धरती आहे, जीजल माउ आहे, सिंध आहे, सिंध जा माण्हू आहिनि। सर तव्हांजी शाइरी खे कहिड़े कहिड़े सिंगर ॻायो हिन महिल ताईं, केतिरा सिंगर ॻाए चुका आहिनि? रूबी, मां शुरू खां वठी सची पुछी न, मूं कॾहिं इहा कोशिशि न कई आहे त मुंहिंजी शाइरी खे केरु ॻाए, पाण पंहिंजे तौर ते को ॻाए त वाह वाह। त अलाह मग़फ़िरत करे, सरमद सिंधी मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल ॻायो, तूं मिले जो मिठा ॼण मिलियो हौसलो, ऐं उन खां पोइ मरूम वहीद अली हिकिड़ो मुंहिंजो ग़ज़ल ॻायो, न गरजी खिलियासीं न गरजी रुनासीं, हयातीअ जे ऋण में अकेला रहियासीं, वरियो वाह वसुल जो मगर देरि थी वई, अव्हां जे मिलियो कीन साॻिया रहियासीं, कॾहिं दाह कींझर किनारे असांजी, कॾहिं सूर सिंधूअ खे पंहिंजा चयासीं, नए सिज नवां सूर अंदर में लिकाए, रोई जे सुतासीं त खिलंदे उथियासीं। हाय हाय। उन खां पोइ आशिक़ निज़ामाणी मुंहिंजो उहो ग़ज़ल ॾाढो मशहूरु थियो, तुंहिंजूं यादूं ऐं ही अकेला, ज़र्द शामूं ऐं ही अकेला, दोस्त थियासीं असां टेई आख़िर, समुंड आऊं ऐं ही अकेला। अहिड़े नमूने सां अदी आबदा परवीन मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल ॻायो, इहो तव्हां पुछियो ई न त हिन जी रुनमाई करणु कीअं आई हुई। हिन इल्तिजा किताब जॾहिं छपियो थिए त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां हिन जी मुहूरत अदी आबदा परवीन खां हिन किताब इल्तिजा जी मुहूरत अदी आबदा परवीन, मैडम आबदा परवीन, बड़े सग़ीर जो अलस्ती आवाज़, दुनिया में असांजी धरतीअ जी वॾी वॾी सुञाणप आहे ऐं सूफ़ियाणी दिलि रखंदा। मुंहिंजो ख़्वाबु आहे मां उन्हनि जूं यादगिरियूं कयां। हा हा इंशाअल्लाह। सो अदीअ जन खे अर्ज़ु कयोसीं, पाण आया हैदराबाद में ऐं हिन किताब जी रुनमाई कयूं, ऐं वॾी ॻाल्हि त उन्हनि मुंहिंजो ग़ज़ल कंपोज़ कयो ऐं ॻाई, मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ु आहे। अव्हां जे अखियुनि जा तलबगार आहियूं, ज़मानो चवे थो गुनहगार आहियूं, असां इश्क कलमूं पढ़ी आ छॾियो, अड़े हुस्न तुंहिंजा सज़ावार आहियूं, वरी दार खे को असां लाइ सिंगारे, फिरोनी ख़ुदाईअ जो इनकार आहियूं। इहो मुंहिंजो ग़ज़ल अदी ॾाढो सुहिणो ॻायो। वचन सिंधी ॾाढो सुठो, उन वरी इहो मुंहिंजो ग़ज़ल न गॾिजी खिलियासीं खे ॿीहर ॻायो। असांजो नौजवान गायक आहे सैफ समय जो, उन मुंहिंजो मशहूरु नज़्म आहे जेको मूं भूरे भील ते लिखियो हो। हिकिड़ो वाक़ियो थियो हो पंगरे में, जंहिंमें भूरे भील जो मशहूरु वाक़ियो, हा पंगरे में, हा सर बिल्कुलु, मां पाण उमरकोट जी आहियां त मूंखे यादि आहे। उन में जेको आहे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो, त पोइ वरी कुझु उते एतिराज़ थियो त भई एतिराज़ात थिया, पर उन वीचारे जी लाश खे ॾाढो लोहियो हुयो। ऐं हालांकि असां सिंधी माण्हू सदियुनि खां वठी असां वटि का बि रंग नसुल ज़ात पात वेंदे धर्म दीन जो को तफ़रीक़ न आहे। असांजूं दरगाहूं ॾिसंदव न, उन्हनि जा दर हर ज़ात वारे लाइ, हर रंग नसुल वारे लाइ, हर 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 मज़हब वारे लाइ खुलियल आहे। ईअं पोइ उन ते मूं लिखियो हो त मूं न ईअं को जातो हो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी, मिटीअ जो को मज़हब हूंदो, मिटी हिंदू मुस्लिम थींदी। इंसानियत जा मुनकर माण्हू, सुर संगीत ऐं साज़ जा दुश्मन, सूंहं भरे संसार जा दुश्मन,
हाण त अलाए छा था चाहिनि। फिरकनि जी नमकीनी बुरके घाव नवां खे पोखिया वेंदा, ख़ुशबूअ खे बि जलायो वेंदो, दर्दनि खे बि दीन धर्म जी ताराज़ीअ में तोरियो वेंदो, लाश बि भूरा कारा थींदा, मोल माण्हूअ जो मज़हब हूंदो, मूं न ईअं को ॼातो हो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी, निम जी छांव बि हिंदू थींदी, बड़ जो भाकुर मुस्लिम थींदो, उब कछींदड़ उजरा पंछी शिया थींदा, सुन्नी थींदा, मूं न ईअं को ॼातो हो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी। सो इन नज़्म खे पंहिंजो अदा सिर्फ़ ॾाढो सुठो ॻायो आहे। माना डायरेक्ट दिल ते लॻण वारा, अगरि सम्झी सघनि त कोई, हा, अगरि माण्हुनि जी सम्झ में अचे इहा ॻाल्हि, अगरि ही इंसानियत जी ही ॻाल्हि सम्झ में अचे त ही हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो इंसान खे इंसान थियण जो दर्स थी ॾिए, इंसान खे इंसान थियण थी सेखारे। सर 35 साल तक़रीबन हिन फील्ड में तव्हांखे थी विया आहिनि। हा, 35-36 साल थी विया। तव्हांखे लॻे थो त जेको कुझु बख़्शण में राण में चाहियो पियो सभु मिली वियो आहे उनखे, या कुझु रहिजी वियो आहे, अञा बि उनजी नीड आहे त न उहो कंप्लीट न मिलियो आहे अॼु ताईं जेको मां हुयसि, जेको मूं में टैलेंट हुयो? वो मिल गई तो फकत एक दायरा हूं मैं, बिछड़ गई तो मुझे कायनात कर देगी। ॻाल्हि असल में आहे जेको कुझु मिलियो आहे रब जा लख शुक्राना आहिनि, मां हिन लाइक़ु न आहियां, मूंखे हुन लाइक़ु बणायो वियो। ऐं हीअ जेका ॾात आहे, हीअ जेको इल्मु आहे, इहो सॼो अता आहे हुन ज़ात जी। दातार तूं ॿिया मिड़ई मंगता। पोइ माण्हू जो पंहिंजो सफ़र आहे, पोरियो आहे, हुन में ज़िंदगी जा लाहा चाढ़ा आहिनि, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे घणो कुझु मिलियो आहे। हाणे ॻाल्हि वरी बि जिते तव्हां मुतमिन थी वियो न, त माना तव्हां बीहारे छॾियो पाण। अच्छा सर, टैलेंट जेको आहे इंसान जे अंदरि, छा उन जे हिसाब सां माण्हुनि खे चांस मिलंदो आहे या अॼुकल्ह ज़्यादातर पर्ची सिस्टम थो हले? इहो त तव्हां ॿुधायो न, टैलेंट तव्हां ॿुधाईंदो न, मां त पंहिंजे हिसाब सां तव्हांखे सवाल कयो आहे, छा टैलेंट खे ॾिठो वेंदो आहे या पर्ची सिस्टम आहे? आउं अर्ज़ु करियां, सलाहियत जेका आहे, टैलेंट जेको आहे, क़ाबिलियत जेका आहे, उहा माण्हू पंहिंजे पोरे सां ऐं पंहिंजी महिनत सां उनखे डेवलप कंदो आहे, उनखे मेच्योर कंदो वेंदो आहे। पोइ ॻाल्हि अचे थी चांस जी, ऐं उहे ख़ुशकिस्मत आहिनि जिन खे चांस मिली थो। मिसाल आउं कॾहिं कॾहिं चवंदो आहियां त स्टेज ते कंहिं बि नए फ़नकार खे, गायक खे जॾहिं आउं पेश कंदो आहियां या उनखे आणींदो आहियां, त आउं हुनजे जेका हुन वटि क़ाबिलियत आहे हुनजो ज़िक्र कंदो आहियां माण्हुनि सां। हुन खां पोइ हुनजो सफ़र शुरू थो थिए, त हू पंहिंजे क़ाबिलियत सां कीअं थो पाण मञाए, ईअं ई जिन चांस मिलण खां पोइ सफ़र हुनजो थो शुरू थिए। असां वटि हिते इन ॻाल्हि जी अणाट आहे त सिफ़ारिश वधीक थी हले, क़ाबिलियत मिले थोरी घटि थी वञे, मेरिट जो हिसाब किताब थोरो गड़बड़ आहे। सर न्यू टैलेंट जेको अचे थो उनखे कीअं सम्झाइजे, कीअं अदब जे वेझो कजे, कीअं कंपेयरिंग सेखारिजे, कीअं आर्ट जी तरफ़ वठी वञी सघिजे? सभ खां पहिरीं माण्हू जो वॾे में उस्ताद उहो पंहिंजो पाण आहे, पोइ हुनजो इल्मु, हुनजो पोरियो, हुनजी महिनत आहे, हुनजो मुशाहिदो आहे, हुनजो तजुर्बो आहे, हुनजो मुतालियो आहे, ऐं पोइ अचे थी ॻाल्हि सीनियर्स जेको गाइड करे, जेको गाइडलाइन ॾिए। मूंखे यादि आहे त KTN जॾहिं स्टार्ट थियो त मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां एतिरा नौजवान ईंदा हुआ जिन खे शौक़ु थींदो हो, उन्हनि खे रुॻो शोहरत जो शौक़ु हूंदो। पोइ आउं कॾहिं कॾहिं उन्हनि खे वठी ईंदो हुउसि, यानी ऑफिस में अची विहारे पुछंदो हुउसि त बाबा तोखे छा थियणो आहे, तोखे आर्टिस्ट थियणो आहे, अदाकार थियणो आहे, मॉडल थियणो आहे, कॉम्पेयर थियणो आहे, न्यूज़कास्टर थियणो आहे, आख़िर तोखे थियणो छा आहे? हा, त कंफ्यूजन हूंदी हुई। घणा ईअं चवंदा हुआ सिर्फ़ु असांखे बसि अचिणो आहे स्क्रीन ते। बाबा स्क्रीन ते अचिणो त आहे, पर घटि में घटि क्लियर त करियो, पंहिंजे पाण सां क्लियरिटी त अचे न हिकिड़ी, त भई करिणो छा आहे। त सभ खां पहिरीं टैलेंट खे जंहिं वटि उहो माण्हू खे ख़बर हूंदी आहे त मूं में कहिड़ी क़ाबिलियत आहे, मां छा थो करे सघां, मां मज़ाक़ करे थो सघां, मां ॻाए थो सघां, अदाकारी करे थो सघां, जेको बि कुझु आहे। पोइ जॾहिं उनखे इहा ख़बर आहे त उन फील्ड में सीनियर्स खां सिखे। ऐं हीअ जेके इदारा आहिनि KTN जे शुरूआती दौर में सची पुछो त बाक़ाइदे लेक्चर बि थींदा हुआ, आर्टिस्टनि खे, एंकर्स खे, ॿियनि खे सम्झायो वेंदो, सेखारियो वेंदो। ही इदारा आहिनि, ही अकेडमियूं आहिनि,
जेके तव्हांजा टीवी चैनल्स आहिनि, पर सर तव्हांजा अॼुकल्ह रेडियो जेके चैनल्स, सेखारण वारा आहिनि उन्हनि खे ख़ुदि ई कुझु नथो अचे। उहो ई त इहा ई त वॾो अलमियो आहे न। हाणे उन्हनि जाइ ते रिप्लेसमेंट जेका थी आहे, जेके सीनियर्स विया हलिया आहिनि, हा उहा सही न थी आहे न। सच जो जेके न्यू आहिनि उन्हनि खे ख़ुदि ई कुझु नथो अचे, त हू जेके असां जहिड़ा हा, ईंदड़ उहे माण्हू इहो आहिनि ॻाल्हि उन्हनि में खे आहे छा न। ॾिसो, हिकिड़े प्रोग्राम जो जेको डायरेक्टर, असां जंहिं ज़माने में हूंदा हुआसीं, रेडियो जो प्रोड्यूसर, माना उहो मुकमिल ॼाण रखंदो, ॼाण रखंदो, ख़बर हूंदी उन्हें, उनखे सॼी ख़बर हूंदी हुई, लफ़्ज़ लफ़्ज़ जी, पेशकश जी, उचार जी, यानी उन प्रोग्राम जे सॼी कैफ़ियत जी। अहिड़े नमूने सां असां जॾहिं PTV ते प्रोग्राम कंदा हुआसीं त उन प्रोड्यूसर खे सॼी ख़बर हूंदी हुई त हिन प्रोग्राम जी नोवियत कहिड़ी आहे, हिनखे कीअं कजे। असांखे उहे किथे किथे ग़लती कंदा हुआसीं त उनखे सम्झाईंदा, टोकींदा, ॿुधाईंदा, ठीकु आहे, ईअं असां उतां सिखियासीं। हाणे जेको पेशकार आहे उहो ख़ुदि उनखे का ख़बर कान्हे का, उनखे इहा बि ख़बर कान्हे फ्रेम कीअं, उन में वीचारा वरी बि कैमरामैननि जी महिरबानी त फ्रेम सेट करे था ॾियनि, वरी एडिटर जी महिरबानी आहे जेको उनखे एडिट करे थो ॾे, वरी जेको लाइट ऐं स्टेज ठाहिण वारो उनजी महिरबानी आहे, न त डायरेक्टर जेको आहे उनखे कैमरा फ्रेम, उनखे सेट डिज़ाइन, उनखे लाइटिंग, उनखे एडिटिंग, हर शइ अचणु खपे। इहे सभु शयूं उन में जॾहिं गॾिजनि थियूं तॾहिं माण्हू उहो प्रोग्राम निकिरे थो। पोइ हाणे छा चई सघूं, चऊं त वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चुभ चढ़ी। ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं सर। हाणे तव्हांजी नज़रुनि सां असां कराची शहर घुमंदासीं, ॿाहिरि निकिरंदासीं, वाह वाह, थोरो ईअं लॻे थो त शाइर ऐं आर्टिस्ट अंदरि आहिनि, घुटनि पई थिए थोरी, ॿाहिरि हलूं, हवाऊं। सची ॻाल्हि ॿुधायां त हालांकि ज़ाहिर आहे रोज़गार सांगे माण्हू रहे थो हिते, बहरहाल जंहिं इलाइक़े में आउं रहंदो, शुक्र आहे हिते त थोरी कुशादगी आहे, पर मुंहिंजी दिलि चवंदी आहे त शाम थिए त वरी ॿाहिरि निकिरी वञां, वण ॾिसां, खुलियल आसमान ॾिसां। हे कराची जी ज़िंदगी में आसमान बि नंढड़ो थी थो वञे न, जॾहिं ॿाहिरि निकिरिजे थो न त सुपर हाईवे ते पंहिंजो जेके वॾा वॾा उते रेस्टोरेंट आहिनि उते वञे थो माण्हू, ऐं रोडनि ते निकिरे थो न, त उनजो पंहिंजो यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। अच्छा सर, हमेशह हिकिड़ी अॼुकल्ह ॻाल्हि हलंदी आहे त अॼुकल्ह जी जेको होस्टिंग आहे उन में इलाही चेंजिंग अची वई आहे। असां तव्हांजी होस्टिंग ॿुधंदा आहियूं या ॾिसंदा आहियूं त उन्हनि में लफ़्ज़ खोड़ सारा हूंदा आहिनि, लफ़्ज़नि जी हिकिड़ी ख़ूबसूरती हूंदी आहे, चूंड हूंदी आहे, पर अॼुकल्ह जी होस्टिंग में उहा शइ नज़र नथी अचे। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असां जंहिं प्रोसेस मां आयासीं न बाबा, उहो वक़्तु बि ॾाढो भलो हो, ऐं बुनियादु असां जेको आहे असांजो जेको आहे ईअं सम्झो त इब्तिदा जेका थी उहा रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां थी। हाणे ही उहो ज़मानो आहे 1987-88 जो, ऐं उन दौर में रेडियो हिकिड़ो ई मीडियम हो। उन दौर में PTV तमामु घटि माना एंटीना ट्रांसमिशन हूंदी हुई, ऐं रेडियो ई वाहिद ज़रियो हो जंहिंखे तमामु घणी मक़बूलियत हूंदी हुई, सॼी सिंध में माण्हू हुनखे ॿुधंदा। ऐं ॿिए पासे रेडियो हिकिड़ो अहिड़ो इदारो हो जिते प्रोड्यूसर्स, राइटर्स, थिंकर्स ऐं हर माण्हू, यानी ईअं सम्झो त क्रीम हुई हिकिड़ी तमामु वॾनि माण्हुनि जी ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि जी। त असां उन्हनि जी सोबत मां, उन्हनि जे निगरानीअ में असां घणो कुझु पिरायो ऐं सिखियो। मिसाल जे तौर ते लफ़्ज़ जे उचार ऐं जुमिले में लहजो पैदा करणु उतां सिखियोसीं, प्रोनाउंसिएशन जंहिंखे पाण उचार चऊं था उहो उतां सिखियोसीं। ऐं असांजा सीनियर प्रोड्यूसर हूंदा हुआ, अलाह मग़फ़रत करे अनवर बलोच जहिड़ो, साईं मुराद अली मिर्ज़ा साहिबु, उनखां पोइ सिकंदर बलोच साहिबु, अहिड़ा साईं इनायत बलोच असांजो स्टेशन डायरेक्टर, ऐं अदा नसीर मिर्ज़ा वारा थोरा सीनियर आहिनि मूंखां, त पोइ प्रोड्यूसर थी आया। अली नवाज़ ख़ासकेली मुंहिंजो दोस्त सीनियर प्रोड्यूसर हूंदो हो, रिटायर थी वियो। अहिड़ा माण्हू जिन सां उथण वेहण सां असां सिखियासीं। पर सर, असां जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं सीनियर्स जी, अॼुकल्ह असां नंढपण में, मां बि जॾहिं अॼु खां 15 साल पहिरीं सिखणु शुरू कयो त असां सभ खां पहिरीं सीनियर्स जी रिस्पेक्ट करणु, इज़त करणु शुरू कई। पर अॼुकल्ह लॻे थो त जेको जूनियर अचे थो
वो पंहिंजे सीनियर जी इज़त करे थो, पंहिंजे सीनियर खे कुझु सम्झे थो, या हू चए थो मां सभु कुझु ख़ुदि सिखी करे अची वियो आहियां ऐं मूंखे सभु अचे थो, सॉरी टू से मूंखे कोई न सम्झाए। इहो ई तालिमियो आहे त अकुल कुल जेको माण्हू पाण खे सम्झी वेही थो रहे ऐं इन ॻाल्हि जी परवाह नथो करे त बाबा जेके जिन माण्हुनि वटि पंहिंजो मुशाहिदो मुतालियो आहे, जेके सीनियर हूंदो आहे न, बिल्कुलु, ऐं उनखे ख़ातिर में नथो आणे त पोइ कुझु कोन पिराईंदो। मूंखे बाबा रमज़ली जामशोरे में फ़क़ीर दरवेश, ऐं उन सां कचहरी करणु वेंदो हुउसि, 114 साल हुनजी उमिरि हुई जी, ऐं हाणे विसाल करे वियो, कमाल हस्ती हुई, छा ॻाल्हि, इल्म अदब मौसीक़ी वॾो हिकिड़ो पारखू ॼाणू भिटाईअ जो, उन सां सोहबत कंदो हुउसि। उन हिकिड़ी भली ॻाल्हि ॿुधाई मूंखे चई बख़्शण जॾहिं बि अहिड़ी महफ़िल में वञी जिते सिखण ऐं पिराइण जो मौक़ो मुयसरु हुजे त पंहिंजे अंदर जे थांव खे ख़ाली करे वञिजे, उते बख़्शण महिराणवी खे जुतीअ जे जाइ ते लाहे अंदरि ख़ाली थी वञिजांइ, तॾहिं भरिजी ईंदे। छा ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं तूं पाण खे भरियल ई खणी वेंदे त पोइ कुझु कोन मिलंदो, उहो थांव अॻु में ई भरियल सम्झे थो। माना इन मां मुराद थी जेके माण्हू पंहिंजे पाण खे सम्झनि था अकुल कुल मां में आहिनि, आऊं ई आहियां सभु कुझु, बाबा दुनिया में ही बेकिनार आहे। इल्म हासिल करण जे लाइ सॼी ज़िंदगी माण्हू तमामु घटि आहे लाइफ, इन करे पाण खे ख़ाली करे वञो, सब्र करे वियो, ॿिए खां सिखो, ऐं उहा शइ तव्हांखे सॼी ज़िंदगी न रुगो कमु ॾींदी पर तव्हांजी शख़्सियत खे तव्हांखे इज़त मान ॾियारींदी माशरे में। अच्छा सर, असांजा जेके काफ़ी सीनियर शाइर आहिनि, राइटर आहिनि या सिंगर आहिनि या इन ई असांजी जेको फील्ड आहे इन सां वाबस्ता आहिनि, उहे वीचारा अॼुकल्ह ॾिसूं था इलाही तकलीफ़ में आहिनि, इलाही मुश्किल में वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि जे लाइ असांखे सभिनीनि खे गॾिजी छा करणु घुरिजे जो असां उन्हनि जी मदद करे सघूं, या कोई अहिड़ो डिपार्टमेंट आहे या कल्चर डिपार्टमेंट आहे उनखे तव्हां कुझु चवणु चाहींदो त इन्हनि जी मदद कयो या असां मिली करे उन्हनि जी मदद कयूं? हाणे ॻाल्हि इहा आहे त ही जेको हाणोको दौरु आहे न रूबी, इन में मदद वारे पासे ॾांहुं वाझाइणु, सहकार वारे पासे ॾांहुं वाझाइणु, मां उनखे फज़ूल थो सम्झां। हाणे उनजो दलील मूं वटि इहो आहे त ॾिसो, हाणे शयूं आसान थी वियूं आहिनि। अॻे हिकिड़े दौरु मिसाल अॼु खां 20-25 साल पोइते था वञूं त उन दौर में सिर्फ़ु रेडियो पाकिस्तान या टेलीविज़न PTV 2 इदारा हूंदा हुआ, उते मौक़िया कोन हुआ। उनखां पोइ रिकॉर्डिंग जा स्टूडियोज़ जा पुराणे दौर जूं हिकिड़ियूं मैनुअल शयूं हूंदियूं, उनखे मैनेज करणु, उनखे अरेंज करणु, उनखे खणी हलणु एॾो ॾुखियो हो। हाणे जॾहिं 20 साल ट्रिपी हिते था अचूं हाणोके दौर में, त हाणे ॾिसो हर नौजवान जेको ॻाल्हि नौजवाननि जी कयां थो त उहो पंहिंजे तौर ते हुन पंहिंजा यूट्यूब चैनल्स खोलिया आहिनि। उनखां पोइ स्टूडियोज़ ऐं ॿियूं शयूं आसान थी वियूं आहिनि, अप्रोच में अची वियूं आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त उनखे थोरी नवाण सां ऐं पंहिंजे रवायतुनि खे गॾु खणी, ईअं न त असांजी बहितरीन ऐं शाहकार ऐं क्लासिकल रवायतुनि खे छॾे ॾियूं। मौसीक़ी आहे न, मौसीक़ी में नवाण बिल्कुलु आणिजे, इंस्ट्रूमेंट्स नवां आणजनि, रिकॉर्डिंग नहीं कजे, कैमरा HD कजे, ॿियूं शयूं बि उन में शामिलु करे सघजनि थियूं टेक्निकल पासे खां, पर जेका असांजी वरी मौसीक़ी जी रवायत आहे उनखे बि उन सां ख़ातिर में आणिजे। मिसाल अले मुंहिंजा मारोड़ा जहिड़ो कलाम हले थो न, ॾिसो उनजी ट्रीटमेंट नहीं आहे, ठीकु आहे, बाक़ी शइ पुराणी आहे, हा उहो कंहिं ज़माननि खां वठी ॻाल्हि जेको उहा बि ॻाल्हि आहे त हुन ते वॾो बहस थो हले शाइरी जे हवाले सां, उहो वरी मुहक़क़नि जो कमु आहे त भई इहो किथां जो आहे। पर मां ॻाल्हि कयां वाकई थोरो इन ते बि ॻाल्हाईंदा आहियो, किथां जो आहे कुझु ख़बर पई आहे? अञा ताईं आऊं बि इन ते को हतमी राय नथो ॾेई सघां, पर बुनियादी तरह इहा ॻाल्हि जेके शाह जा शारे आहिनि, लतीफ़ साईं जे ते जेके तहक़ीक़ कनि था, इहो कमु उन्हनि जो आहे त वञी ॻोल्हे हथ कनि। सो असुल वरी पाण अचूं उन पॉइंट ते त नौजवाननि खे इन पासे थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। ॿियो जेके असांजा सीनियर्स आहिनि उन्हनि खे पंहिंजनि शयुनि में थोरो ज़माने खे पेशे नज़र रखी कुझु मिड़ई लचक आणणी पवंदी, उन सां गॾु हलणो पवंदो, ज़माने जे रंगनि सां गॾु हलणो पवंदो। मिसाल थो ॾियां तव्हांखे, असां वटि शफ़ी फ़क़ीर आहिनि,
ॾाढो भलो क्लासिकल रागी आहे हा। पर हू जॾहिं शेख हयाज़ खे थो गाए त उनजे ट्यून्स खे उनजे तर्ज़ खे धुननि खे अवामी थोरो रंग ॾे थो। क्लासिकल ऐं अवामी रंग ॾेई करे गाए थो। अड़े शहर जाना के तोखे संभारियूं, हलीम बाग़ी जी शाइरी गाए थो। अहिड़े नमूने सां हू मिसाल तौरु पंहिंजे पाण खे सॼी सोसाइटी में मञाए थो। सूफ़ी शाइनात शे जी दरगाह ते गाए थो त सूफ़ियुनि जे कलाम में बि हुन वटि केॾो अजब ऐं ख़ूबसूरत हिकिड़ो अहसासु आहे गायकी में। ईअं बाक़ी रहियो सुवालु हिकिड़ी वॾी पॉइंट जेका अक्सर गुफ़्तगू में रहिजी थी वञे, उहा इहा आहे रूबी त जॾहिं रब पाक तव्हांखे सभु कुझु ॾिए थो एज़ ए आर्टिस्ट, उहो चाहे अदाकार आहे, मुसविर आहे, फनकार आहे, गायक आहे, वॼतकार आहे, डायरेक्टर आहे, सदाकार आहे, केर बि आहे, तव्हांखे जॾहिं रब पाक शोहरत ऐं उन सां गॾु रोज़ी रिज़्क में दौलत बि ॾिए थो त पोइ यार उन जो इस्तेमालु सही तरीक़े सां करियो, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ करियो, पंहिंजे बचनि जे लाइ करियो। ऐं घणनि फ़नकारनि जा तव्हांखे मिसाल ॾेई सघां थो जिन पंहिंजे जमा पूंजी खे सुठे नमूने सीड़ायो, उनखे ज़ाया न कयो, उनखे विञायो न, सारी टू सेव उनखे पंहिंजे अयाशियुनि में न विञाए छॾियो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु उहा शइ कड़ो सच आहे पर सच आहे। असां जवानी में सोचूं नथा, हाणे जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं मुकमिल थी वेंदियूं नौजवान वटि बि, सीनियर्स वटि बि, त पोइ मदद जी जेका न ॻाल्हि नौबत ई न ईंदी न, इमदाद थिए। हा, बाक़ी जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी ख़िदमत करे गुज़ारे छॾी आहे, हाणे जंहिं हाल में आहिनि त उन्हनि जी जेका आहे परघोर लहणु घुरिजे असांजे सकावत खाते खे, पाण खे, तव्हांखे, असांखे जेके असीं आर्टिस्ट आहियूं उनजो सहकार करणु घुरिजे। इहा ॻाल्हि पंहिंजी सही आहे। हाणे सिर्फ़ु पहुचण वारा आहियूं, हलूं था उते वेही कचहरी था कयूं। थैंक यू सो मच सर, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। का ग़लती, का कोताही, का अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए छॾियो हुजे जेको तव्हांखे सुठो न लॻो हुजे त मां माज़रत थी चाहियां। खोड़ सारा न न अहिड़ी का ॻाल्हि कान हुई। वॾी महिरबानी, ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो ज़बरदस्त कचहरी रही तव्हां सां, वॾी महिरबानी। थैंक यू सर। मुंहिंजी तरफ़ां, केटीन जी तरफ़ां, फैमिली जे लाइ ही गिफ्ट आहिनि। तव्हां पाण असांजे लाइ गिफ्ट आयो पर ही नंढिड़ो गिफ्ट फैमिली जे लाइ। माशाअल्लाह, ज़बरदस्त शाल इन सुहिणे ॻाढ़े रंग जा, गुलाब जे रंग जा महकंदा रहो, मुरकंदा रहो ऐं सॼी सिंध खे मूं तरफ़ां प्यार, मोहबत, ख़ुशि हुजो सदा आबाद। थैंक यू सर। यादगिरियूं संभाल कम ईंदई।